नाज़रीन, सिंध जे कंहिं कुंड में अहिड़ो यगानो शख़्स बि रहे थो जंहिंखे ॿनी ॿुॾण ऐं घर रहण खां वधीक बरसात दौरान हिकु कबट टुटण ते ॾुख पहुतो आहे। उहो केरु आहे, ॿुधाए रहियो आहे सीनियर रिपोर्टर इरफान अली बुखियो। ॿोॾहीं बरसातुनि जे नतीजे में ॿाराड़ियुनि जा लखे माण्हू घर ढहण, माल मरण, आबादगार, ज़मींदार ॿनियूं ॿुॾण ते ॾुखायल आहिनि। पर सिंध जी कंहिं कुंड में हिकु अहिड़ो शख़्स बि आहे जंहिंजे घर खे नुक़सानु पहुतो, फ़सुल तबाह थी वियसि, पर हिन परवाही न कई। खेसि रंज पहुतो त बरसात दौरान फ़क़ति हिकु कबट टुटण ते। चवे थो जेकॾहिं भाइरनि विच में मिल्कियत जी विरासत थी त हू पंहिंजे वालिद जी लाइब्रेरी जी चूंड कंदो। खेसि उन लाइब्रेरी जा उहे किताब ई विरसे में घुरिजनि, ॿियो कुझु बि न। मां कबटनि जे टुटण खे थो वॾो नुक़सानु सम्झां। कबट ताईं सस्ता आहिनि, 2,000 जा होॾां तव्हांजे लखे रुपयनि जो नुक़सानु, होॾां बनी खे थियो, लखे रुपए जो नुक़सानु घरनि खे थियो। सची ॻाल्हि इहा त असां 4 भाइर आहियूं। जेकॾहिं मुंहिंजा भाइर चवनि त ज़मीन हिकिड़े पासे ऐं किताब ॿिए पासे आहिनि त मां किताब खणंदुसि। हाणे अवां सोचींदा त ही आहे केरु? ही मोहम्मद मासूम संदीलो आहे। संदसि पहिरीं सुञाणप साले पुट तौरु आहे। उन बाद सिंध जो सीनियर सहाफ़ी, तमामु पढ़ियो ॻढ़ियो यारवेज़ क़िस्म जो इंसानु ऐं आवाज़ न्यूज़ अहमदपुर जो रिपोर्टर। ख़तरनाक क़िस्म जा नतीजा ॾिना आहिनि, सख़्तु तबाही आई आहे। मासूम पंहिंजे वालिद सां इंतिहा जी मोहबत करे थो। हर औलाद खे करणु बि घुरिजे, लाज़मी करणु घुरिजे। संदसि वालिद त न रहियो, पर संदसि पुॼाणा, संदसि निशानियुनि में उन जूं यादूं ॻोल्हींदो वतंदो आहे। उन करे ई त खेसि ॿनी ऐं घर जे नुक़सान खां वधीक हिकु कबट टुटण जो ॾुख पहुतो आहे, जो उन में संदसि वालिद जा किताब रखियल हुआ। पर हू सरकार खां को बि अहिड़ो मुतालबो नथो करे त इंतिज़ामिया खेसि लाइब्रेरी जो कबट ठाराए ॾे। घर ऐं फ़सुल खे पहुतल नुक़सान जी बि तक़ाज़ा नथो करे। वॾो ख़ुददार क़िस्म जो माण्हू आहे। यगाना ऐं नाक़ाबिले यकीन माण्हू अहिड़ा ई हूंदा आहिनि। हू दिमाग़ सां न, दिलि सां सोचींदा आहिनि, मासूम वांगुरु। मासूम जे वालिद हबीबुल्ला संदेले साहब SM लॉ कॉलेज मां डिग्री हासिल करण बाद फिल्मुनि में बि कमु कयो ऐं मिलियल मास्तरी जी नौकिरी छॾे ॻोठ जो रुख़ इख़्तियार कयो ऐं ज़मीनी मुताले जी किर्त सां लॻी वियो। पर ॻोठाणे माहौल में कब्ज़ेगिरी ऐं ॿन्ना पाए वञण या ज़ियान कराइण वारनि आज़ारनि बाद गोशा नशीनी इख़्तियार कयईं ऐं ज़िंदगीअ जा आख़िरी 40 साल घर अंदरि पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी में मुतालो कंदे गुज़ारे छॾियईं। हू रस्मुनि रवाजुनि जो बाग़ी हो। पंहिंजे वालिद जी वफ़ात ते हबीबुल्ला उहो पहिरियों माण्हू हो जंहिं तॾे वारी रस्म खे छॾियो। शादी जेॾीमहिल कयईं त अची हिते रहियो पंहिंजे ॻोठ में। बाबे जो तमामु घणो मुताले सां शौक़ु हूंदो हो। 10-12 कलाक पढ़ंदो हो। मोहम्मद मासूम सिंधी अदब में कराची यूनिवर्सिटी मां मास्टर्स करे मीडिया जी दुनिया में वॾा ख़्वाब खणी पहुतो। पर खेसि कहिड़ी ख़बर त हिते मंज़िल लाइ हज़ारे न पर 3-4 करोड़ पेरा खणणा पवंदा आहिनि। पोइ हिन अलाए केतिरा खयां। बहरहाल मासूम मुताबिक़ खेसि फ़क़ति रूसी अदीब, इनकलाबी ऐं सोशलिस्ट टॉल्स्टॉय थोरो घणो मुतासिर करे सघियो। टॉल्स्टॉय जो जग मशहूरु हो नाविल जेको आहे, जीन पॉल सार्तर बिल्कुलु नालो ॿुधो आहे ऐं कुझु शयूं उन जूं बि ॾिठियूं आहिनि। जीअं शेख अयाज़ आहे, उन जो नसर नज़म उनखे पढ़ियो आहे। पढ़ण सां त मशग़लो रहियो ई रहियो आहे। नाविल पढ़िया आहिनि, शेरो शाइरी पढ़ी आहे। जीअं हो कुरतुलैन हैदर जो आग का दरिया, उन असांखे ॾाढो मुतासिर कयो। मासूम खे जग मशहूरु नाविल निगार ऐं सहाफ़ी गार्शिया मार्केज़ जो नाविल 100 Years ऑफ सॉलिट्यूड या अकेलाईअ जा 100 साल बि को ख़ासि मुतासिर न करे सघियो। छाजे करे हू ॿुधाए थो। जेके तर्जुमा था कनि दोस्त, उन्हनि में माना झोल रहिजी था अचनि, उहे ओतिरो मज़ो कन्वे नथा कनि। हू दावा करे थो त हुन लॻभॻि सॼी दुनिया जी तारीख़ पढ़ी वरिती आहे। वाकई सॼी दुनिया जी तारीख़ थी थिए। इंटरनेशनल रिलेशन्स मुंहिंजो सब्जेक्ट बि रहियो आहे कराची यूनिवर्सिटी में IR, उन में पढ़ाईंदा। हा, दुनिया जी तारीख़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विराए खंडनि। असां खांसि हेतिरा सवाल पुछिया, पर खेसि असांजो रुॻो हिकु सवाल कम जो लॻो। अदब इंसान जी ज़िंदगी ते केतिरो असरु मुतासिर कीअं करे थो, नेगेटिव या पॉज़िटिवली ॿुधाइजो। ॾाढो इहो ई मूंखे कम जो सुवाल लॻे थो सर। हूअं बि सभु कम जा हूंदा तव्हांजे हिसाब सां। मां हीअ थो चवां त पढ़णु जेको आहे न, उन जे लाइ हिकिड़ो तासुरु आहे असां वटि त पढ़िबो शायदि नौकिरी जे लाइ आहे। इहो ई ग़लति तासुरु आहे। पढ़ण सां इंसान में हिकिड़ी साञा ऐं सुरत डेवलप थी थिए। हू पंहिंजा चङा मठा फ़ैसिला आराम सां करे सघे थो। मासूम जी ज़िंदगी कंहिं नाविल वांगुरु न,
पर को नाविल मासूम जी ज़िंदगीअ जहिड़ो लॻे थो। नाविल केॾो बि भलो हुजे पर आहे त फिक्शन ऐं फर्ज़ी न। अदब सां लॻाव रखंदड़ मासूम सां हिकु डिघी कचहरी करे वञनि, खेनि नाविल पढ़ण जी ज़रूरत ई न पवंदी। बाक़ी मोहम्मद मासूम वाक़ई मासूम आहे, पर दुनिया एॾी सादी नाहे। कैमरामैन यासिर कुराई ऐं साथी रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़े सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, अहमदपुर, ख़ैरपुर।